वाड़ो लॻ रौंती जे ॻोठ अला बचाव चाचड़ में पुलिस जे मुबैना ज़ियादतनि ख़िलाफ़ चाचड़ बिरादरी पारां एहतजाज कयो वियो। हिननि चयो त असांजे पीएसएन मोहम्मद कासिम उर्फ बब्बू चाचड़ खे गिरफ़्तार करे पुलिस पारां गुम कयो वियो आहे। चाचो कुछ टाइम 2 साल पहिरियों क़तल थियो जी। छा नालो हुयो उनजो? उनजो मोहम्मद अज़ीम उर्फ पत्थर जी। ॿुधाई न उनजो केस हुयो। ॿुधाई न हाणे केस में हो जेका परी धोरा उहा असां सां हिरास करे खणी पुलिस मुंहिंजी खणी उहो ज़बरदस्ती चवंदा आहिनि बयान फेरे ॾियो असांखे। कंहिंखे पुलिस गिरफ़्तार करे वई? मुंहिंजे वालिद साहब खे मोहम्मद कासिम उर्फ बग्गो उनखे गिरफ़्तार करे वई आहे? गिरफ़्तार करे वई आहे। ॿुधाई न हाणे उनखे हिरास में झली वेठा आहिनि, गुम करे छॾियो अथनि अलाए काॾे। पुलिस गिरफ़्तार करे रौती जी पुलिस आहे। ॿुधाई चवंदा आहिनि ज़ोर विझाए। छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त एसएसपी घोटकी IG सिंध DIG सखार खां त असां सां इंसाफ़ कयो वञे, असांखे माण्हू आज़ादु कराए ॾिनो वञे। असां ग़रीब माण्हू आहियूं, ॿुधाई असां मिसकीन आहियूं, रोज़ी वारा आहियूं। SP साहब खे असांजो अर्ज़ु आहे महिरबानी करे असांखे हमरा पंहिंजो आज़ादु करे ॾियनि। छा नालो आहे उनजो? मोहम्मद कासिम उर्फ बग्गो। महिरबानी कासिम खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे? पुलिस गिरफ़्तार करे वई आहे रौती थाणे जी। हाणे तव्हां छा मुतालबो आहे? असां महिरबानी करे असांखे जेको आहे आज़ादु करे ॾियनि। महिरबानी तव्हांजी, असां मिसकीन माण्हू आहियूं, असांखे ॾाढो पुलिस तकलीफ़ ॾिनी आहे। काथों जी पुलिस? पुलिस रौती थाणे जी आहे।